नाज़रीन, सॼी हयाती ग़रीबन ऐं मज़दूरनि जे हक़नि लाइ विढ़ंदड़ खाबी दुर जे अॻवान कामरेड हसन अस्करी जी यादि में अवामी वर्कर पार्टी पारां ताज़ियती मेड़ाको कोठायो वियो, जंहिंमें मुल्क जे कुंड कुड़छ मां कारकुननि अॻवाननि शिरकत कई। रिपोर्ट करे रहियो आहे एडी कुंभर। सॼी उम्र पोरियतन मज़दूरनि जे हक़नि लाइ विढ़ंदड़ खाबे धुर जे अॻवान कामरेड हसन अस्करी जी यादि में अवामी वर्कर पार्टी सांगड़ पारां तज़ियती मेड़ाको कोठायो वियो, जंहिंमें अवामी वर्कर पार्टी जे मरकज़ी क़यादत समेत सॼे मुल्क मां कारकुननि अॻवाननि शिरकत कई। कामरेड हसन अस्करी जी ज़िंदगी ऐं संदसि कयल ख़िदमतनि ते रोशनी विधी ऐं खेसि भरपूर लफ़्ज़नि जी भेटा पेश कई वई। हसन अस्करी नालो जिदोजहद जो, जुरत जो, बहादुरी जो, अरडाईअ जो, अवाम दोस्तीअ जो, इनक़िलाबी फ़िक्र ऐं अमल जो असांखे फ़ख़्रु आहे त हसन अस्करी हिन समाज जो हिसो हो। हिन समाज जी निजात जे पंध में हिकिड़ो तमामु रोशनी जो मीनार हो। असांखे हिन लाइ मुहबतूं आहिनि। हुनखे सिंध ऐं मुल्क जा समूरा हक़ीक़ी तरक़ी पसंद रोशनख़्याल माण्हू हमेशह पंहिंजे दिलि में जायूं ॾींदा, सारींदा। हिते जी जेको मेड़ आहे, मेड़ाको आहे, उनखे जेके भेटा ॾेई पई वञे, उन सां तव्हां ॾिसी सघो था त ऑल वॉक ऑफ लाइफ जेके असांजे सांगड़ में कोई कहिड़ी पार्टी जो को पार्टी जो न बि आहे, लेकिन हुनजी शख़्सियत एतिरी उहो हुई, अट्रैक्टिव हुई, एतिरी जाज़बियत हुई, एतिरो हुन में रिफ्लेक्शन हो त माण्हू जो उन में को हर हिकु माण्हू हुनजो दीवानो। हिन ज़िले में सियासी तरह सां कमु करणु ॾाढो ॾुखियो हुयो। हिन अहिड़ी तरह सां जेका जिदोजहद कई उनजो मिसाल क़ाइमु कयो ऐं मुख़्तलिफ़ पार्टियुनि सां या दोस्तनि सां राब्ते में रहणु ऐं कॾहिं पंहिंजी सोच ॿिए जे मथां थापण जी कोशिशि न कई। असां उनखे ट्रिब्यूट पेश करण लाइ हिते मौजूदु आहियूं। उनजे शहर जा माण्हू, उनजी तंज़ीम जा माण्हू, हिकु औरत फ्रंट जे अॻुवाण हुजण जे नाते बि, छो जो सांगड़ जहिड़े माहौल में हुन जॾहिं बि सियासी एक्टिविटियूं कयूं त उते औरतुनि खे जेतिरियूं बि निकिरी सघियूं शाना बशाना असांखे पाण सां गॾु रखियो ऐं कामरेड हसन अस्करी जो रस्तो असांजो रस्तो। सांगड़ में खोड़े ई सियासी पार्टियूं आहिनि, पर जहिड़े तरीक़े सां कामरेड हसन अस्करी पंहिंजी कमिटमेंट सां औरतुनि में कमु कयो आहे, शागिर्दनि में कमु कयो आहे, पोरियतनि में कमु कयो आहे, सो इहो असां सभिनी जे लाइ तमामु घणो उत्साहींदड़ आहे। औरतुनि खे बि हिकिड़ो आवाज़ मिलियो कामरेड हसन अस्करी जी सूरत में। तो सबको एक साथ सिमेट कर रखना और जद्दोजहद करना, एक ख्वाब के पीछे भागते रहे सारी उम्र, मज़दूरों की, हारियों की, और जो है वो सरमायादारी जागीरदारी निज़ाम के ख़िलाफ़ वो जंग लड़ते रहे। तो इस तरीके की शख्सियत मैंने अपनी ज़िंदगी में, अपनी लाइफ में कहीं नहीं देखी। तज़ियती मेड़ाके में सिंध जे नाले वारे सूफ़ी रागी मांझी फ़क़ीर सूफ़ियाणा कलाम ॿुधाए वजत तारी करे छॾी, जॾहिं त अवामी वर्कर पार्टी जे खंबे गुम कयल सिंगार नूनार जी बाज़ियाबी लाइ बि एहतिजाजी रैली कढी वई ऐं मुज़ाहिरो पिणु कयो वियो, जंहिंमें संदसि घरवारी फौजिया सिंगार समेत कारकुननि ऐं अॻवाननि शिरकत कई। कैमरामैन टीम सां गॾु एडी कुंभर, आवाज़ TV सांगड़।